सुप्रीम कोर्ट के हुकुमनि बावजूद नई गाज डैम जो तामीराती कम रोलड़े जो शिकार है। इलाके वासन जो चवण है त खेन एतमाद में नथो वरतो वने, जंहिं करे केतरा ई शक शुबा मौजूद आहिनि। आसिफ जमाली की रिपोर्ट। सुप्रीम कोर्ट पारा काछे में ज़मीननि के सैराब करण लाइ तामीर थींदड़ नए गाज डैम मंसूबे के जल्द मुकम्मल करण जूं वाज़ह हिदायतूं ॾियण बावजूद कम रोलड़े जो शिकार है। अदावती कम की निगरानी कंदड़नि जो चवण है त फंड्स न मिलण करे कम अध में रुकियल है। कम तकरीबन 50% काम कुछ कम क्रॉस करे वियो आहे। उनमें जो कम असो सीरियल है वो तो सिर्फ पेमेंट वञे करे, अगर पेमेंट उन में थी वञनि तो कंपनी के जो पीरियड मिलो गवर्नमेंट ॾिनो हो उन पीरियड ते असां पंहिंजो कम मुकम्मल करे वञूं। तकरीबन 7.7 अरब कंपनी जा कोई वापडार ते बकाया आहिनि। इलाके वासियुनि जो चवण है त हिन मंसूबे सां इलाके के फ़ाइदो त थींदो, पर उन हवाले सां खेनि एतमाद में नाहे वरतो वियो। हीअ मक़ामी सतह ते असांखे वॾो जेको आहे सो फ़ाइदेमंद साबित थींदो। मनियूं आबाद थींदियूं ऐं जर जी जेका लेवल आहे उहा मथे ईंदी ऐं अॻी गवर्नमेंट हिन ते बजट सुठी रखी, वरी हींअर जेका गवर्नमेंट आई आहे PTI जी, उन्ही में जेको आहे सो हिननि खे फंड कोन था मिलनि। इख्तियारनि पारां मंसूबे जे हवाले सां मक़ामी माण्हुनि सां राब्तो न करण करे माण्हुनि खे कुझु ख़दशा बि आहिनि। कदा भी हिननि असांखे घुराए का ब्रीफिंग न ॾिनी भई डैम छा थींदो आहे, केतिरो थींदो, उन मां फ़ाइदा छा थींदा, नुक़सान छा थींदा, तव्हांजे लाइ केतिरो पाणी जो सेक चढ़ंदो न चढ़ंदो। हींअर असां मकानी माण्हुनि खे इहे ख़दशा ख़ौफ़ आहिनि भई जॾहिं डैम ई न हुयो इहो पाणी असांखे एतिरो ॿोड़ियईं जो असांजा माल ढोर लुड़ी विया। हाणे जेकॾहिं डैम ठहे थो अचानक उहो टुटी पवे त असांजे लाइ अलाए कहिड़ो असरु थींदो। जेतिरे क़दुरु गाज नदी जेका हर साल आबादी करे थी बरसाती मुद में, हितां गाज जे पॉइंट खां वठी मंसूर ताईं उहो तक़रीबन पौणा 2 लख खन आबादी थिए थी बरसातुनि जे मुद में नेचुरली तौर ते। गाज डैम जो जेको प्रोजेक्ट ठाहियो वियो आहे उन जो जेको बंदि कमरनि में कैचमेंट एरिया जेका गाज डैम ठहण जे सूरत में जेका आबादी थींदी 80,000 खन एकड़, उहा सिर्फ़ु यूनियन काउंसिल पट जे चंद देहुनि ते मुश्तमिल आहे ऐं बाक़ी जेको सॼो ॾखणो काचो आहे जिन में यूनियन काउंसिल सावड़ो आहे, यूनियन काउंसिल छिनी आहे, शाहसण आहे, टंडो रहीम खान जा कुझु हिसा आहिनि, उन्हनि जा जेकी माण्हू आहिनि उते जेका आबादी रहे थी उन्हनि खे शदीद नुक़सानु थींदो, छो त उते जर जो पाणी हेठि जेको आहे सो तमामु ख़राबु पाणी, कड़ो पाणी आहे, खारो पाणी आहे ऐं हुननि माण्हुनि जे जीअदान जो मसइलो, ज़रई आबादी जो मसइलो, माल मवेशी जो मसइलो सॼो हिन नई गाज जे बरसाती पाणीअ ते दारोमदार रखे थो। गाज जो एॾो वॾो वकिरो आहे, इहो त हिकिड़े धक सां हे ॿई बंद जेके ठाहिया आहिनि हिननि, इहे हिकिड़े ई धक सां हलिया वेंदा ऐं जेको नुक़सानु थींदो माण्हुनि जो, 7 जे तादाद में जेके ॻोठ आहिनि उन्हनि में माण्हू था रहनि, उन्हनि जी आबादी आहे, उन्हनि खे नुक़सानु थींदो। असां कोन था चऊं त डैम न ठहे, पर हिन खे हिकिड़ी वॾी एरिया ॾिनी वञे, माण्हुनि खे एतमाद में वरितो वञे। असांखे ख़दशा आहिनि ऐं हिननि असांजे काछे जे जेके बि नंढा वॾा ॻोठ आहिनि, UC सावड़ो आहे, UC TR खान आहे या ॿिए जेके UC आहिनि या उन्हनि जा नंढा वॾा ॻोठ आहिनि, उन्हनि जे लाइ हिननि का बि अहिड़ी सुठी शाख न आहे कढी। जो असांजो इहो मुतालबो आहे त इन्हनि यूसियुनि जे लाइ ऐं डैम जो जेको कमु आहे मज़बूती सां कजे ऐं जेको फंड आहे या वफ़ाक़ जेको फंड रखे थी इन जे लाइ उहो फंड उन जी जांच थिए। नाज़रीन, गाज डैम मनसूबे जे हवाले सां तव्हां लाॻापियल अख़्तियारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं गॾोगॾु इलाइक़े वासियुनि जा जेकी ख़दशात आहिनि, जेके इतराज़ात आहिनि उहे तव्हां ॿुधा। हिननि मुतालबो कंदे इहा घुर कई आहे त हिन मनसूबे खे जल्द खां जल्द मुकमल करे इलाइक़े वासियुनि जा ख़दशात ऐं जेके इतराज़ात आहिनि उहे दूर कया वञनि। कैमरामैन मधोज तैम सां गॾु आसिफ जमाली, KTN न्यूज़, वाई पांदी।